उनके मैसेज कयो आहे, फोन भी न। हाँ चई खाली असां मैसेज कयो आहे त हिकु मैसेज ते असांजी उन मैसेज जो इज़त करे ते आया आहिनि अमर जे मेले ते। अमा जी खुशबू आहे। हाँ चई भगत करे पाताल में प्रगट होए आकाश, रज़ब तीनों लोक में छुपे न हरि का दास। हो अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी, अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी, अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी, अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी। ओ अज प्रेमी अज प्रेमी अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी, अज प्रेमी था निहारन आसजू अखिणियूं खणी। याद परमानंद या हर दिल जे धड़कन तार में, याद परमानंद या हर दिल जे धड़कन तार में। मोहे व्या प्रेमिन सभिन खे, मोहे व्या प्रेमिन सभिन खे, ओ मोहे व्या प्रेमिन सभिन खे, मोहे व्या प्रेमिन सभिन खे। माता पंहिंजे प्यार में, मोहे व्या प्रेमिन सभिन खे, माता पंहिंजे प्यार में। माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। ओ माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। ओ माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। ओ माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। मोहि व्या प्रेमिन सभिन खे, माता प्रेमिन सभिन खे, माता पंहिंजे प्यार में। मोहि व्या प्रेमिन सभिन खे, माता पंहिंजे प्यार में। माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। ओ माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। माता रुक्मणी देवी व्या भक्ति करे संसार में। बोल माता रुक्मणी देवी की जय, सर्व संतन महात्माओं की जय। अचो हलो वाह साईं, असांजे साहब अमर जी ॻाल्हि कढी, असांजूं ताज़ियूं कयईं उहे पुराणियूं यादियूं। जॾहिं ही बंगलो ठहे पियो, बंगले जे ठहण ते जॾहिं जॾहिं स्लैब पए पियो तॾहिं तॾहिं अमां चए पई पहिरियों हिननि वर्करनि खे खाराए, पोइ सभई संत बि ईंदा, महात्माऊं बि ईंदा। अॼु ही वीचारा पहिरियों ग़रीब खाई करे निकिरंदा त असांखे दुआ कंदा, त उन्हनि जे लाइ देगियूं, उन्हनि जे लाइ इहो करणु, वरी उन्हनि खे साईं गिलास उन में चॉकलेट पंहिंजी फैक्ट्रीअ तां घुराए, उन्हनि खे 10-10, 20-20 रुपए जो नोट, जेको कॉन्ट्रेक्टर हो सो पंहिंजो पियो करे, पर हूअ दयाणी पंहिंजो कर्म करे करे पई ॾे। हिक खां आसीद पई खटे, हर दरबार हर संत में हर हंधि पहुचे पई, नंढे खां वॾे खां सभिनीनि खां आसीस घुरे पई। अॼु उन्हनि जी खुशबू आहे जो अहिड़ा सुहिणा असांजा भाई साहब भगत बि असांखे आशीर्वाद ॾियण पहुता आहिनि। असांजा भाउ अशोकलाल, मां हिननि खे चवंदुमि अचनि, हिकिड़ो सुठो शब्द ॻाइनि। हलो हलो बोल गुरु नानक देव की जय, बोल अपने अपने गुरुदेव की जय, बोल माता रुक्मणी देवी की जय। तो अचो हिकु शब्द माता रुक्मणी मथां कलाम ॻाईंदासीं, ईअं चवंदासीं। सूरत तंहिंजी चंड खां बि न्यारी, माता रुक्मणीअ तां वञा बलहारी। सूरत जंहिंजी चंड खां बि न्यारी, माता रुक्मणीअ तां वञा बलहारी। सूरत जंहिंजी
खां भी प्यारी माता रुकमणी वञा बलिहारी कंहिंखे ॿुधाया हाल मां दिल जो तोखां सवाइ कोई न मुंहिंजो खे ॿुधाया हाल मां दिल जो तोखां सवाइ कोई न मुंहिंजो महर कजाए तूं हर वेले प्यारी महर कजाए तूं हर वेले प्यारी माता जंहिंजी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी सूरत जंहिंजी चंड खां भी प्यारी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी दीन दुखन जी आही तूं वाली दर तुंहिंजे तां मोट न सवाली दीन दुखीअ जी आही तूं वाली दर तुंहिंजे तां मोट न सवाली रहमत अहरी कर तूं सदाई रहमत कर तूं अहरी सदाई माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी सूरत जंहिंजी चंड खां भी प्यारी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी सची शदा सां शिव खेल जायो नाम जपे सॼे कुल खे तारियो सची शदा सां शिव खेल जायो नाम जपे सॼे कुल खे तारियो दीपक नरेश भी गाइन तुंहिंजी वाणी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी सूरत जंहिंजी चंड खां भी प्यारी माता रुक्मणीअ तां वञा बलिहारी कंहिंखे ॿुधाया हाल मां दिल जो तोखां सवाइ कोई न मुंहिंजो कंहिंखे ॿुधाया हाल मां दिल जो तोखां सवाइ कोई
कजाए तू हर वेले प्यारी माता रुकमणी ता वञा बलहारी सूरत जंहिंजी चंड खां बि प्यारी माता रुकमणी ता वञा बलहारी सूरत जंहिंजी चंड खां बि प्यारी माता रुकमणी ता वञा बलहारी माता रुकमणी ता वञा बलहारी अच्छो वो शंकर भगवान की जय। चवंदा आहिनि द्वार कंहिंजो बि हुजे माता जो हुजे शंकर जो झूलेलाल जो हुजे जेसिताईं हुते भगत न आहिनि त उहो द्वारो सुहानो नथो ऐं जिते भक्त अची वेंदा आहिनि ऐं पंहिंजी शेवा कंदा आहिनि त सुहिणे मां सुहानो थी वेंदो आहे। त अचो भोलेनाथ खे रिझाए करे इहो बि हिंदी में ॻाईंदासीं। भोले का दरबार सुहाना लगता है भक्तों का भी प्यार दीवाना लगता है भोले का दरबार सुहाना लगता है भक्तों का भी प्यार दीवाना लगता है पल भर में गैरों को अपना करता है झोलियां खुशियों से सबकी वो भरता है भोले का दरबार सुहाना लगता है भक्तों का भी प्यार दीवाना लगता है भोले का दरबार सुहाना लगता है तालियों क्या बिल्कुल नहीं आ रही है। वैसे तो ग्वाले को द्वार पे न जाने क्या क्या लाते हैं फल फूल मिठाइयाँ सब चढ़ा के हम खुद ही खा जाते हैं। इसी में यही कहेंगे ऐसे प्यारे दर तेरे मैं क्या करूं अर्पण मन मैला है तन झूठा है क्या करूं अर्पण ऐसे प्यारे दर तेरे मैं क्या करूं अर्पण मन मैला है तन झूठा है क्या करूं अर्पण फूल चढ़ाऊं बवड़ों का झूठा दूध चढ़ाऊं बछड़ों का झूठा 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 अरे झूठा है संसार ये सारा लगता है एक सच्चा दरबार तेरा भोला लगता है भोले का दरबार सुहाना लगता है भक्तों का भी प्यार दीवाना लगता है पल भर में गैरों को अपना करता है झोलियां खुशियों से सबकी वो भरता है भोले का दरबार सुहाना लगता है भक्तों का भी प्यार दीवाना लगता है
बोले तेरी झूठी दुनिया से क्या मैं पाऊंगा, धूल तेरे चरणों की पाके सब कुछ पाऊंगा। बोले तेरी झूठी दुनिया से क्या मैं पाऊंगा, धूल तेरे चरणों की पाके सब कुछ पाऊंगा। तेरे दर से पाना अच्छा लगता है, ये जग अपना हो के बेगाना लगता है। दरबार सुहाना लगता है, लगता है, काफी प्यारा लगता है। पल भर में गैरों को अपना करता है, झोलियां खुशियों से सबकी वो भरता है। भोले का दरबार सुहाना लगता है, भक्तों का भी प्यार दीवाना लगता है। बोलेगी बहुत, करेगी बहुत। वैसे तो भोले के दर पे न जाने क्या क्या मुरादें मांगते रहते हैं। हे भोले बाबा, मेरे घर में एक छोटी सी कंजक है, कन्या है, उनको अच्छा घर दे, अच्छा वर दे। हे भोले बाबा, हमें एक रूम का फ्लैट है, 2 रूम का फ्लैट दे। एक छोटी सी गाड़ी है, बड़ी लग्जरी गाड़ी दे दे। मेरे शरीर में पूरे सारे कष्ट हैं, उनको कष्टों को दूर कर। वैसे तो भोले बाबा सब जानते हैं आपके दुख क्या है, आपके सुख क्या है। तो भोले बाबा के चरणों में जब भी जाओ यही कहना, ऐसा वर देना मुझे मैं तुझको ही द्याऊं, झूठे नाते तोड़ के तेरा ही दर पाऊं। तुझको ही द्याऊं, झूठे नाते तोड़ के तेरा ही हो जाऊं। छूटे चाहे जग ये सारा, छूटे ना ये तेरा सहारा। तेरा सहारा, तेरा सहारा हर पल अच्छा लगता है, ये जग अपना होते बेगाना लगता है। दरबार सुहाना लगता है, भक्तों का भी प्यार दीवाना लगता है। पल भर में गैरों को अपना करता है, झोलियां खुशियों से सबकी वो भरता है। भोले का दरबार सुहाना लगता है, रुक्मणी माता के मंदिर में मेला लगता है। भोले का दरबार सुहाना लगता है, भोले का भी प्यार दीवाना लगता है। भोले का दरबार सुहाना लगता है, भक्तों का भी प्यार दीवाना लगता है। भोले का दरबार सुहाना लगता है, भक्तों का भी प्यार ऐसा वर देना तुझको ही द्याऊं। बोलो शंकर भगवान की जय। बोले की फौज करेगी मौज, बोले की फौज करेगी मौज। वाह वाह, क्या बात है। शिव जो दारा भोलेनाथ 16 सूमरनि जा विर्त अमर पंहिंजे ज़िंदगी में 48 साल करे वई। असां तक भी आसीस जो हथ फेरे वई आहे, जो हुनजे कम खे कुझु कुझु अॻियां वधाए रहिया आहियूं, पर वरी बि हुन जो तुरो नथा पहुची सघूं। प्रोग्राम पूरो थींदो आहे, माण्हू कई चवंदा आहिनि असांखे फ़ोन न कये, असां अकेली सभु कुझु करे सघंदी हुई। असां सभई मिली करे बि कुझु नथा करे सघूं पिया। मुंहिंजो भाउ जय कुमार नाथानी, पप्पू गुप्ता, असांजो जीजाजी रामचंद भाटिया, गोप पंजाबी, सभु पंहिंजी पंहिंजी सेवा कनि था। हुननि जे महिल शायदि ई असां उन्हनि सां गॾु एॾो कार्य कंदा हुआसीं, जहिड़ो तेड़ो मथां बीहंदासीं, तॾहिं बि उहा हर कार्य में, हर कम में पंहिंजो पाण खे अॻिरो रखंदी हुई। पोइ चाहे कंहिं ग़रीब जे घुर्जाऊअ जे इन जे लाइ ज़रूरतमंद जी इहा हुजे, साईं कंहिंखे साईं साईं
कंहिंखे काई इहा हुजे साईं अमा अमा मां मूर्त बिल्कुलु हा बोलो सतगुरु देव भगवान की जय। असांजे सतगुरुनि जे दरनि तां आसीस जो हथु पेरण साईं जिन जा कृपा पात्र शिष्य सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि जी हमेशह हिननि संतनि जे मथां बि कृपा जो हथु रहियो। असांजा स्वामी देव प्रकाश महाराज जन साक्षात जेके देवता स्वरूप आहिनि अॼु अहमदाबाद में आहिनि संतनि आसीस जो हथु फेरण लाइ वासुदेवानंद खे असां वटि मोकिलियो आहे। मां अर्ज़ु कंदोमान त ॿ लफ़्ज़ असांजे माता जे मथां आसीस जो हथु रखनि ऐं असांखे बि आसीस कंदा वञनि। संत कुमार शांति दरबार वारा असांजे विच में आयल आहिनि उन्हनि जो बि हार्दिक स्वागत आहे। बोलो शांति दरबार की जय। दादा रामचंद्र साहेबन की जय। दादा भाट नारायण दास साहेबन की जय। स्वामी वासुदेवानंद बोलो कपिलेश्वर महादेव की, राम कृष्ण भगवान की, कृष्ण स्वरूप सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की, सादगे जी मूर्त स्वामी देव प्रकाश महाराज।
असां शुभ माता रुकमणी मां इहा प्रेरणा खणूं त जीअं माता ज़िंदगी गुज़ारी तीअं असां बि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। असांजे घर में बि अहिड़ी औलाद सुपात्र थिए जो 21 कुल ताड़े, 7 कुल पंहिंजा, 7 नानाणा, 7 ॾाॾाणा, ऐं जे का भेण हुजे त 7 सावरा, 7 नानी, 7 पतीअ जा, 21 कुल तरंदा आहिनि जंहिंजे घर में को भगत भगतियाणी हूंदी आहे। तव्हांजा वॾा भागशाला आहिनि त अहिड़े ॿिए नंबर रहण में तव्हां जेके रहिया आहियो ॿिए नंबर वासियो वॾा भागनि वारा आहियो जो हिन स्थान ते शिव भॻवानु पाण विराजमान आहे, पर पंहिंजे परिवार सां गणेश कार्तिक ऐं माता पार्वती। अच्छा, हिननि जी चइनी जी सवारी अलॻि अलॻि अथव, हिक ॿिए जा दुश्मन आहिनि, कुओ, नांग, बैल ऐं शींहं, पर भॻवानु शिव हुननि खे अहिड़ो त प्रेम प्यार सां पाण में एकता में आंदो आहे त कोई बि वेर छॾे करे पाण में गॾु रहंदा आहिनि। असांखे इहा सुंदर सिख्या करणु खपे त असांजे परिवार में बि भाउ भेण ॾेर ॾेराणी निरान ससु सहुरो कोई बि हुजे, पर असां प्रेम प्यार सां हलूं त असांजे घर में सुख संपत्ति ईंदी। जहाँ सुमति तां संपत्ति नाना, जहाँ कुमति तां विपद निदाना। भोलो भंडारी आहे, उन जी जेतिरी बि शेवा पूॼा करियो, 5 शयूं चाढ़ियो, 1 शइ चाढ़ियो, जल चाढ़ियो, सस्ते में सस्तो जल आहे। जल चाढ़े छा चओ, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ऐं उनजो बि जे थी सघे त शिव चालीसा जो पाठ बि करियो। चवंदा आहिनि त हिन जो महामृत्यु जो जाप करण सां केतिरी बि वॾी आपदा हुजे उहा दूरि थींदी आहे, पर उहो शुद्धीअ सां पढ़णो पवंदो आहे। जे तव्हां खां नथो थिए त कंहिं ब्राह्मण खां महामृत्यु जाप करायो त तव्हांजे घर में का बि वॾी बीमारी, हिंदू जा अस्पताल में वेठो हुजे, पर जे महामृत्यु जो जाप जो जल उनखे कहिड़ी रीति बि पीआरींदो त 2 ॾींहंनि में उहो पलंग तां उथी करे तव्हां परिवार सां अची मिलंदो। भॻवानु शिव ज्ञान जो बि भंडार आहे, ध्यान जो बि भंडार आहे, अन्न धन जो बि भंडारो आहे ऐं जल्दी राज़ी थियण वारो आहे। तव्हांजा वॾा भाग आहिनि जो तव्हां हिन जे संपर्क में आहियो। चवंदा आहिनि न, जेको जंहिंजे संग में रहंदो आहे उनखे उहे वाइब्रेशन उनजा जुज़ा हुनजे जीवन में अची वेंदा आहिनि। तव्हां जेतिरी देरि हिते वेंदो त ॾिसो मन में शांती अथव। भॻवानु शिव में तव्हांजी दर्शन जी अभिलाषा थींदी। सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजनि जे दर्शन में अभिलाषा थींदी। अॼु सावण जो महीनो हली रहियो आहे, माता रुकमणी देवीअ शरीर बि हिन में ई छॾियो सावण जे शुभ महीने में, उन जे गुरुअ बि सावण जे शुभ महीने में। ॾिसो ॿिन्ही जी तारीख़ साॻी। भगत ऐं भॻवान जो मेल ई भॻवानु कंदो आहे। हूअ भक्तियाणी हुई, उहो भॻवानु हुया, ॿिन्ही जो मेल कयईं। तीअं चवंदा आहिनि त भगत ऐं भॻवान जो मेल, पति ऐं पत्नीअ जो, भाउ भेण जो रिश्तो क़ाइमु रहंदो आहे। तहिड़ीअ तरह तव्हां बि अची करे जेतिरी बाक़ी ज़िंदगी आहे सुहिणी सुपात्र औलाद वांगुरु गुज़ारियो। हीअ सावण जो महीनो चवंदा आहिनि सॼे साल में उत्तम लिखियो वेंदो आहे। हिन में जेतिरो शुभ कर्म कंदो रुपए जो 1000 थी मिलंदो। पर कोई कढे, कोई ध्यानु ॾे, हिकु दफ़ो नाम जपे त 1000 दफ़ा। चवंदा हिते वेही तव्हां नाम जपींदो त 500 दफ़ा नाम जपण जो फल मिलंदो आहे। अहिड़ो भॻवानु कंसेशन कई आहे। कलयुग केवल नाम आधारा, सुमर सुमर नरोत्र पारा। भॻवानु कृष्ण बि चए थो पियो त गुरू मूंखां वधीक आहे। जेको गुरूअ जी शेवा करे थो तन मन धन सां, या कुझु बि खाराए थो पियो, ॼण मुंहिंजे मुख में थो वञे। ऐं जेको भॻवानु शिव जी पूॼा करे थो हुनजे सॼे परिवार जी, गणपतिअ जी, पार्वतीअ जी, कार्तिक जी। प्रेमियो, इहो सोनहरी मौक़ो पंहिंजी ज़िंदगीअ मां न विञायो। जिन हिते पातो आहे उन्हनि खां पुछो त तोखे कहिड़ी आनंद जी लहर थी वई हिते पूॼा करण मां। अरे कंहिंजी पूॼा अजाई न वेंदी आहे, पर असां में उहा केरु कृपा कंदो? उहा माता कंदी, शिव कंदो, गुरू कंदो। इन जे करे शुभ कर्म करण जी हेर विझो। दुख छो ईंदो? भॻवानु सुख स्वरूप आनंद स्वरूप आहे।
दुख त असां पाण था ख़रीद कयूं जो सुठो संग नथा कयूं। सुठो संग कंदो त तव्हांजी आनंद वारी लहर गुज़रंदी। प्रेमियो ॿियो चवंदा आहिनि शास्त्र में लिखियलु आहे त 100 ग्राम मखण ऐं 50 ग्राम सनी मिश्री शिवलिंग ते चारे ब्राह्मण देवता जेको बि हिते पूजा कराए उहो मंत्र जाप करे त उहो ॿई जे ज़ाल मुड़ुस खाईंदा त ईंदड़ सावण महीने में पुट संतान खणी ईंदा। बोलियो कपिलेश्वर महादेव। तव्हांखे वैद्यनि डॉक्टरनि वटि वञण जी पुछाणा करण जी का बि ज़रूरत कान्हे। भॻवानु शिव जे वटि एतिरी त सामग्री रखियलु आहे, कहिड़ी बि इच्छा तव्हांजी हुजे मन जी, रुकियल कमु हुजे, धन खपे, अन्न खपे, बंगला खपनि, मान सम्मान, PM थियणो हुजेव, भारत जो PM थियणो हुजेव, पर भॻवानु शिव जी उन सामग्रीअ सां सिक श्रद्धा प्यार सां विधीअ सां पूॼा कयो। 16 सूमर उन जे विर्त जी विधि सम्झी छॾियो। हिकु दफ़ो खाइणो आहे फल फ्रूट खीर, बाज़ार जी का बि शइ न खाइणी आहे, घर जी का बि शइ न खाइणी आहे। त्याग कंदो, त्याग में ई त आनंद आहे, भक्तीअ में ई त शक्ति थींदी आहे। संतनि महात्माउनि भक्तनि त इन जो ई सहारो वठी अॼु पूजनीय बणिया आहिनि। उन्हनि जो नालो अॼु जुगा जुगा असां छा असांजा पोयां उन्हनि जा पोयां 100 साल थी विया आहिनि। अंबरलाल साईं खे 1100 साल झूलेलाल जी पूॼा कयूं था पिया। जंहिं न ॾिठो न वाइठो, पर उन जी शक्ति अपार हुई जो मुग़लनि खे मारे करे असां ते विजय प्राप्त कराई। तहिड़ीअ तरह हिन माता रुक्मणीअ बि 48 साल प्यारो भाउ चए थो पियो मुंहिंजी माता खे इहो हाणे न सम्झो, हिन 100 जन्म शिव जी उपासना कई त भॻवानु हुनखे पंहिंजो चूंडियो। जीअं की इलेक्शन में असां माण्हू चूंडींदा आहियूं, तीअं भॻवान बि चूंडे करे चयो माता हाणे तूं मूंखे पूॼा कई आहे एतिरा जन्म, हाणे तूं मुंहिंजे ॿिए नंबर नगरीअ खे तूं पावन कर। वरी उन्हनि खे कामिल गुरु कृष्ण स्वरूप त्यागी वैरागी जंहिंजो विटनेस माना शायदि ई कंहिं भरी विठल भॻवानु पंढरपुर में। उनजी हिकु कथा आहे त सेठ पेसूमल ककूमल ककवाणी इंदू आयल मिल वाडाला में रहंदो, उनखे गुरु न पियो मिले। घुमंदो घुमंदो पंढरपुर पहुतो, पंढरपुर में दर्शन पियो करे त आकाशवाणी थी पंढरपुर में विठल भॻवान जी त हे प्यारा पेसूमल तोखे गुरूअ जी घुर्ज आहे न, वञ कल्याण कंहिं पंजे में झंगल में रहंदड़ सतगुरु स्वामी शांति प्रकाश वेठो अथई, उनखे वञी गुरू कर। बराबरि हुन गुरू कयो 1968 में। ऐं जेको इहे मंदरु ठही तयारु थियो अथव उहो बि हिन बीह करे ठाहियो आहे। करोड़पति माण्हू हूंदे अंगोशो पातल ऐं गंजीअ सां बीह करे हिन ठाहियो आहे। चयो अथई 100 साल इन जी हलंदी मज़बूती। तव्हां ॾिसंदो ठाकुर साईं जो रूम हे हो, मुंहिंजे साम्हूं बाक़ाइदे 2 साल लॻा 71 में उनजो उद्घाटन थियो। जंहिंजो विटनेस शायदि विठल भॻवानु हुजे त हुन में कहिड़ी शक्ति हूंदी। त उहो गुरू हिन माता कयो। अॼु माता बि पूजनीय बणी। जेतिरी हुन जी हयात हुई सुहिणी सुपात्र औलाद वांगुरु बिना कंहिं दुख कलेश पीड़ा जे गुज़ारी। तव्हां रीस कयो न, रीस कयो संसारियुनि सां न, इन भॻतनि सां संतनि सां शुभ कर्म सां दान पुण्य स्नान करण सां त तव्हांखे का बि दुनिया जी ताक़त हिलाए न सघंदी। कोई दुख न ईंदो, पीड़ा न ईंदी, बीमारी न ईंदी, कष्ट कलेश। संतान जो वाधारो थींदो, तव्हांजे वंश जो वाधारो थींदो। पर तव्हां कुझु करणु सिखियो। भॻवानु चए थो कुझु कर न। हिकु क़दम खणी आहे त 20 क़दम तुंहिंजे कार्ज में अची मां बीहंदुसि। पर असां कयूं नथा पिया। ॾियणु सिखूं, दान करणु सिखूं, शेवा करणु सिखूं, पूॼा करणु सिखूं त असांजो जीवन वठणु सफल ऐं असांजो गुरू बि राज़ी थींदो, माता पिता बि ऐं पितर बि असांजा राज़ी थींदा त असांजी औलाद हिन धरतीअ ते ही शुभ कर्म करे थी। देवी देवताऊं बि गुल वसाईंदा आहिनि त हिननि जे घर में इहो सुपात्र औलाद। हे मींहुं न चइबो आहे, पर इहो भॻवानु देवी देवताउनि जी गुलनि जी वर्खा थींदी आहे। बोलो गुरुदेव भॻवान की जय। साहिब तिन ते राजी आहे, सिक जंजी आहे सची। ॾिसो सतगुरुनि खे यादि कयोसीं। टियोनी मां दरबार साहिब में वियुमि 2 महीना अॻु में निमंत्रण छपाइण वक़्तु मां स्वामी जिन खे चयो स्वामी जी तव्हांजो दर आहे, अमां तव्हांजे दर जी आहे, जॾहिं तव्हां जीअं चवंदो। चई पुट नालो लिखाए, जीअं बि हूंदो अॻियां ॾिसंदासीं। टियोनी मां ॻाल्हायो, स्वामी जिन अहमदाबाद में हुया। चयूं कंहिंखे न कंहिंखे असीं मोकिलींदासीं सतगुरुनि जो स्वरूप थी उन्हनि जीअं सत्संग करण। असांजा वासुदेवानंद जी हिते पहुता ऐं केॾियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। न सिर्फ़ु तव्हांखे हिते ॿुधायूं, सिंधी अख़बार जेका लीडर निकिरंदी आहे उन लीडर अख़बार में शायदि ई कोई अहिड़ो हफ़्तो ख़ाली हूंदो आहे
जैमें असांजे प्यारे वासुदेवानंद जो हर प्रोग्राम जेकॾहिं 16 सोमवार विर्त आया तो उन्हनि जो, जे गणपति आई तो उन्हनि जो, सभु प्रोग्रामनि जे बारे में, सभिनीनि भॻवाननि जे बारे में संत हमेशह ॿ सुहिणा लफ़्ज़ लिखंदा अथव ऐं सुठो प्रवचन कंदा अथव। बोलो सतगुरु भगवान की जय। साईं आसीस हथ कंदा वञनि असांखे बि सदैव। साईं हाणे मां अर्ज़ु कंदुमि 5 मिंट वेहनि। साईं असांजा शांति दरबार जा महंत बि आहिनि, 5 मिंट हा भॼन ॻाल्हाइनि थो मां। असांजे सुरेश लालवाणी जी विच में आया आहिनि, MSCB जा असांजा पप्पू बहिराणी साहब जो स्वागत आहे। सुरेश लालवाणी साहब कृष्ण जा भक्त, अम्मा जे हाज़िरा हजूरीअ में भी ज़रूर पाण भजन ॻाइण ईंदा हुया। भजन अहिड़ो वणंदो हुयो लालवाणी साहब, अहिड़ो भजन वणंदो हो उन्हनि खे कृष्ण जो क्या बात है। उन्हनि जे गायकीअ में ईअं हूंदी आहे हमेशह वंस मोर वंस मोर वंस मोर वारी। मां अर्ज़ु कंदुसि असांजे भाउ लालवाणी साहब खे पहिरियों कृष्ण जो कोई भजन ॿुधाइनि। असांजा सतगुरुनि जा प्यारा सभई ॼणा आहिनि, कृष्ण जी मौज बि न मची आहे, भोले जो बि ॿुधाईंदासीं बिल्कुलु। बोलो बाल गोपाल श्री कृष्ण कन्हैया, श्याम प्यारे की श्याम प्यारे की जय। अचो त पहिरियों हिकिड़ो पंहिंजे भोले जो ॾाढो सुहिणो भजन ऐं तंहिंखां पोइ कृष्ण भगवान जा बि। शिव समान दाता नहीं, विपत निवारण हार, लज्जा सबकी राखियो, ओ नंदी के असवार। बोलो कैलाशपति नाथ की जय। बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला, बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला, जिनकी गले में विषधर काला, नीलकंठ वाला, भोलेनाथ डमरू वाला। बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला, बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला। पर्वत धूनी रमाए, बदन पड़ी मृगशाला है, बैठे पर्वत धूनी रमाए, बदन पड़ी मृगशाला है, बदन पड़ी मृगशाला है। कालों के महादेव सदाशिव, जिनका रूप निराला है, रूप निराला है, जिनका रूप निराला है। जिनकी गोदी में गजानंद लाला, जिनकी गोदी में गजानंद लाला, नीलकंठ वाला, भोलेनाथ डमरू वाला, बड़ा है दयालु डमरू वाला, बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला, बड़ा है दयालु भोलेनाथ डमरू वाला। ढोलकी नंबर 1 आज इनका आया हुआ है शादी के लिए भाई साहब मौज मनाना वाला अल्लाह शोर बुलाए ने। ओहो
गंगा, बदन पे भस्मी चोला है। शीश चंद्रमा जटा में गंगा, बदन पे भस्मी चोला है। देवों में महादेव सदाशिव, जिनका रूप निराला है। रूप निराला है, जिनका रूप निराला है। शीश चंद्रमा जटा में गंगा, क्यों? गंगा के बारे में तो पता है, शिव जी के जटा में क्यों आई? जब पाप बढ़ गए, असुरों का अत्याचार बढ़ गया, तो उसको गुस्सा आ गया, प्रलय कर दिया, जैसे इस बार उत्तराखंड में हुआ था। सारे देव हाथ जोड़ के विनती कर रहे थे कि माँ गंगा कुछ रहम करो, नहीं सुना। तब जाके शिव जी के पास गए तो शिव जी ने अपनी जटाएं फैला के गंगा जी को अपने शीश में, अपने जटाओं में जगा दी और शीतल बना के उसका प्रभाव छोड़ा। अब बताइए चंद्रमा क्यों है? उनके जटाओं में चंद्रमा क्यों है? पता है किसी को? गंगा तो पता है, चंद्रमा क्यों? क्योंकि जब समुद्र मंथन हुआ था राक्षसों और देवताओं में, तब सारी अच्छी अच्छी चीजें तो सारे देवता राक्षस ले गए, लेकिन एक चीज छोड़ गए, विष। और वो विष किसने? शंकर जी के हवाले हुआ। शंकर जी ने सोचा कि ये विष अगर समंदर में रह गया तो सारे जीव मर जाएंगे। तो शिव जी ने वो विष जो है खुद पी लिया। अब वो विष जो पी लिया, गले में तो नीलकंठ कहलाते हैं, रोक लिया। सर पे उसका, दिमाग पे उसका असर न हो, इसलिए शीतल चंद्रमा जो है वो अपने जटाओं में लगा लिया, माथे में लगा लिया, कि वो मगज में उस विष का जो है असर न जाए। इसलिए कहा है शीश चंद्रमा जटा में गंगा, बदन पे भस्मी चोला है। बदन पे भस्मी चोला, बदन पे भस्मी चोला है। देवों में महादेव सदाशिव, जिनका रूप निराला है। जिनका रूप निराला है, जिनका रूप निराला है। क्यों? पी गए पी गए पी गए पी गए, देखो विष का प्याला, नीलकंठ वाला, भोलेनाथ डमरू वाला। डमरू वाला बड़ा है दयालु, भोलेनाथ डमरू वाला। बड़ा है दयालु, नाथ डमरू वाला। बोल बम, बोल बम, बोल बम 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 बम। एक श्री कृष्ण भगवान जी का, तुम्ही पर भरोसा किया है करेंगे, तुम्ही पर भरोसा किया है करेंगे, तुम्ही को पुकारा तुम्हें ही कहेंगे। पुकारा तुम्हें ही कहेंगे। हाँ, तुम्ही पर भरोसा किया है करेंगे, तुम्ही पे भरोसा किया है करेंगे, तुम्ही को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हें ही पुकारा तुम्हें ही कहेंगे। हम तुमको तो अपना समझते रहे हैं, हम तुमको तो अपना समझते रहे हैं, तुम अपना न मानो तो हम क्या करेंगे, तुम अपना न मानो हम क्या करेंगे।
तुम्हीं पर भरोसा किया है करेंगे, तुम्हीं पे भरोसा किया है करेंगे, तुम्हीं को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हें ही पुकारा तुम्हें ही कहेंगे। वाह भाई सतगुरुनि जे दरबार मां असांजा ओम भाऊ सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन जे हितां असांजा दादा कमल पारवानी साहब, असांजा भाई साहब डॉक्टर सुभाष सोनी साहब, असांजा भाई साहब मुंहिंजे नाले भाई वार आशीष करण मुंहिंजे मथां दीपक उदारी साहब आया आहिनि, इन्हनि जो हार्दिक स्वागत था कयूं। हमें आस भारी तुम्हारी मुरारी, है तेरे सहारे ही नैया हमारी, हाँ नैया हमारी, हमें आस भारी तुम्हारी मुरारी, है तेरे सहारे ही नैया हमारी हो। बचा ले कन्हैया आके बचा ले कन्हैया आके बचा ले, नहीं हासी होगी जहाँ में तुम्हारे, हाँ हाथ होगी हमें तुम्हारे, हम सेवक है सेवक, हम सेवक सेवक कहाँ तक सहेंगे, हम सेवक सेवक कहाँ तक सहेंगे, तुम्हीं को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हीं को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हीं पर भरोसा किया है करेंगे, तुम्हीं पे भरोसा किया है करेंगे, पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हीं कहा है तुम्हें ही कहेंगे। हमें श्याम सुंदर दिल तो दिल है, दिल से दिलबर दिल लगी ना कीजिए, दिल लगी करनी पड़े तो दिल लगा कर कीजिए, हमें श्याम सुंदर न ऐसे सताओ, हमें श्याम सुंदर न ऐसे सताओ, दयालु बड़े हो दया तो दिखाओ, हाँ दयालु बड़े हो दया तो दिखाओ, झुमा ले कन्हैया निगाहें घुमा ले कन्हैया, तुम्हारे हवाले पड़े तेरे दर पे जरा मुस्कुराओ, हाँ तेरे दरे पे जरा मुस्कुराओ, याचक है याचक है सुरेश मना कर रहेंगे, याचक है याचक मना कर रहेंगे, तुम्हीं को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हें ही पुकारा तुम्हें ही कहेंगे, तू दाता दातार है मैं हूँ एक भिखारी, कन्हैया प्यारे यही है जात हमारी, तुम्हीं पर भरोसा किया है करेंगे, तुम्हीं पे भरोसा किया
काहे करेंगे। तुम्ही को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हें ही पुकारा तुम्हें ही कहेंगे। तुम्ही को पुकारा तुम्हें ही कहेंगे, तुम्हें ही पुकारा तुम्हें ही कहेंगे। बोल कमलेश्वर महादेव की जय। बोल माता रुक्मणी देवी की जय। अचो दीपक भाजी हिकिड़ी फरमाइश आहे उहा हा उहा पूरी कयूं, तंहिंखां पोइ ॿिया बि संत असांजा वॾा पूजनीय आया आहिनि। हा उहो ॿारनि बोतल मां पीती न प्याले मां पीती, मां त साधन संतन जे महफ़िल मां पीती, मां त पीती आहे ॾाढे प्रेम सां, मूंखे प्यारी अथऊं ॾाढे प्यार सां। बोतल मां पीती न प्याले मां पीती, मां त साधन संतन जे महफ़िल मां पीती, मां त पीती आहे ॾाढे प्रेम सां, मूंखे प्यारिया ॾाढी प्रेम सां। बोतल मां पीती न प्याले मां पीती। नशो त निरालो आ, जेको पिए सो मत वालो आ, जो नशो त निरालो आ, जेको पिए मत वालो आ। ओ हिन जो नशो त निरालो आ, जेको पिए सो मत वालो आ, हिन जो नशो त निरालो आ, वालो भरमन बाकिया सतगुरु साथिया, भरमन बाकिया सतगुरु साथिया, मस्तन जो बोतल मां पीती न प्याले मां पीती, सभनी एड़ा साध एड़ा संत असांजा प्रेमी सभिनीनि दरबारनि जा महंत, इहा असांजी अम्मा जी ख़ुशबू आहे। वाह ॾाढी प्रेम सां। बोतल मां पीती न प्याले मां पीती। और सभिन के सागी पियारे तो, गरीब शाहूकार ना विचारे तो, सभिन के साथ पियारे तो, शाहूकार गरीब न विचारे तो, अरे सभिन के सागी पियारे तो, गरीब शाहूकार ना विचारे तो, सभिन के साथ पियारे तो, गरीब शाहूकार न विचारे तो, लेबल लगाए ना घर खां बजाए ना, लेबल लगाए ना घर खां बजाए कान, सभिन सां कयो हिन प्यारो आ। बोतल मां पीती न प्याले मां पीती, सभिनी संतनि रागन मूं पीती, मां पीती ॾाढे प्रेम सां, मूंखे प्यारी अथऊं ॾाढे प्रेम सां। बोतल मां पीती न प्याले मां पीती।
ऐसा तो हमारा बाबा है, बाबा तो हमारा है, ऐसा तो हमारा, तालियों, बाबा तो हमारा है। सांवरिये से कोई अपना बना कर देखे, अपना बना के देखे, कितना प्यार लुटाता प्रेम बढ़ा कर देखे। पाण पी बियन के पियारे तो मरी चुक्या यूं, पाण पी बियन के पियारे दसू मरी चुक्या यूं जिए दसू। शरण में ईंदो जो सुखी भी थींदो सो, शरण में ईंदो जो सुखी भी थींदो सो, समोही ॾाढो सुहाणो आहे। कलमा बेटी का प्यारे बेटी, सबरे संगते सां गॾु मूं पीती, मत पीती आ ॾाढे प्रेम सां